हेड़े सीय में थे केर तो बिस्तर छदे। हाँ हिय बि साईं करीम बख्श रहमतुल्लाह अलैह जी करामत थई जो हेड़े सीय में हेडी खल्क गड थी। हाँ वो मुजादा पो जेडी मल जिब्रील अमीन फैसलो कंदो त आलिम हकदार है अवल जन्नत में आलिम वञ। पोडी मल आलिम चवंदा त मुंहिंजा मौला असांजो हिकिड़ो अर्ज़ आहे, रब जे पारां हुकुम थींदो छा था चओ? चवंदा मुंहिंजा मौला दुनिया में सखियुनि असांजी वॾी भरजल हूंदा, असांखे मस्जिदूं ठहराए ॾिनऊं, मदरसा ठहराए ॾिनऊं, असांजे मदरसनि में तॾो खपे, तौरी खपे, कौरो खपे, शागिर्दनि जे लाइ मानी खपे, पाणी खपे। इहे वीचारा सखी असांजी मदद कंदा, पंहिंजे हलाल कमाई असांजे मदरसनि ते ख़र्च कंदा हुया। ऐं सखियुनि जा असांजे वॾा थोरा आहिनि, अॼु चाहियूं था त उन्हनि जो थोरो नाहे। अॼु पंहिंजा मुहसिन आहिनि, सखी असांजा मुहसिन आहिनि, उन्हनि जो थोरो ऐं एहसान लाहिण चाहियूं था। सो अॼु इजाज़त मिले त असां सखियुनि खे पाण खां बि अॻ में जन्नत ॾे वञी मोकिलिजो। रब जे तरफ़ां हुकुम मिलंदो त ए आलिमो हक़दार तव्हां आहियो, पर जे हाणे तव्हां पंहिंजो ईसार कयो था ऐं पंहिंजो हक़ सखियुनि खे ॾियो था त इहा तव्हांखे इख्तियार मां रब ॾियां। हाँ पो ये सखी सदोरा अव्वल जन्नत में वेंदा। पो अव्वल जन्नत में वञण खपे थो या नथो खपे? बस ये 4 ॼणा वेंदा। हाँ जलसो त केॾो वॾो आहे। मथे मथे सीए सोड़ो कयो अथव, हथ कढबा सखी थीबो न। हाँ कीअं सखावत कंदो? मदरसनि जी ख़िदमत कयो, पंहिंजे हलाल कमाई मजा मदरसनि जी ख़िदमत कयो, आलिमनि जी मदद कयो। ओ मुंहिंजा पिरी प्यारा पंहिंजी हलाल कमाई ख़ुदा जे रस्ते में ख़र्च कयो। वरी मथो अचे थो कुर्बानी। हाँ चंड बीठो आहे न, साईं फरमाइनि था रम इन जा ज़ुल्हज शरीफ़ जा जेकी पहिरियां 10 ॾियारा आहिनि, हर ॾींहुं ज़ुल्हज जा पहिरियां 9 ॾींहं जेको हिकिड़े ॾींहं जो रोज़ो रखे त उन जे दफ़्तर में साल जे रोज़नि जो सवाब रब लिखाए। हिकिड़े ॾींहं जो रोज़ो रखी त सौदो सस्तो आहे या महांगो आहे? त हीअ बि हिकिड़ी इबादत आहे न। ज़ुल्हज जो महीनो बि त आहे न अॼु। हाँ ज़ुल्हज बि आहे, जागी बि थो पियो। इंशा अल्लाह ताला हीअ राति तुंहिंजी बि लैलतुल क़द्र खां भली लिखी वेंदी। यकीन न चई मुस्नद अहमद बिन हंबल खण त मां तोखे ॾेखारियां थो। मुस्नद अहमद बिन हंबल में मुंहिंजे दिलबर सोणे मदीने वारे साईं जी हदीस बीठी आहे त लैलतुल क़द्र जी राति जेका 1000 महीननि खां वधीक भली आहे, ज़ुल्हज जूं पहिरियों 10 रातियूं हर राति लैलतुल क़द्र खां अञा वधीक भली ऐं शान वारी आहे। पर जो वहे ज़ुल्हे तोखे टीवीअ खां वांद काई मिले त को वेही क़ुरान पढ़ी। हाँ फिल्म ॾिसण खां वांद काई मिले ई त को अल्लाह जो ज़िक्र वेही करे। सॼी राति वेठा थी दोॾा पटियूं। हाँ अल्लाह शल हिदायत ॾे। ओ मुसलमान खुदा जो खौफ रख, अखियुनि खे बुरी नज़र खां बचा, पेट के हराम कमाई खां बचा, हथन के बुरे कमन खां बचा। अल्लाह जे दरबार में पुछाणो थियणो थई। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या
हबीब अल्लाह। वो वक्त वञई थोड़े वेल मुसाफिर दा करका कार कतण जी। वक्त वञई थोड़े वेल मुसाफिर करका कार कतण जी। करका कार कतण जी काने वेल वेहण जी। वक्त वञई थोड़े वेल मुसाफिर दा करका कार कतण जी। सीटी लगी वई सिंगलू खजी वियो गाड़ी हलण जो वक्त अची वियो। बिना टिकेट जे जेल मुसाफिर करका कार कतण जी। बिना टिकेट जे जेल मुसाफिर दा करका कार कतण जी। करका कार कतण जी काने वेल वेहण जी। वक्त वञई थोड़े वेल मुसाफिर दा करका कार कतण जी। वक्त गुज़रंदो पियो वञे। हाँ ॾींहं ॾींहं में रात रात में ख़बर कोन पवंदई जो इज़राइल जा हथ गिची में पइजी वेंदा। हाँ ओ मुंहिंजा दा ओ मुंहिंजा पिरी प्यारा जेको करणो थी पंहिंजे सिर सां ख़ैर ख़्वाही अॼु करे वठ। सुभाणे जो इंतज़ार न कर मता सुभाणे जो ॾींहुं तुंहिंजे ज़िंदगी में लिखियल ई न हुजे। हाँ लॾ पलाण लॻी पई आहे। चूंड पा पिया वञनि। हाँ चूंड लॻी पई आहे। काॾे वियड़ा दोस्त प्यारा माइट मिट पियो मां वीचारा। तन जो रहियो न निशान वो यार। ॼाण छॾी हे मकान वो यार। हो बिन ॾींहंनि जो तू मेहमान वो यार। ॼाण छॾी हे मकान वो यार। उन ॾींहुं हज़रत साईं करीम बख्श रहमतुल्लाह अलैह जे मदरसे में मस्जिद में वियुसि। मूंखे ईअं पियो महसूस थिए ॼणू साईं जे लाइ दर दीवारूं बि रोअनि पियूं। हिन अल्लाह जे सालिह आलिम रब्बानी जे लाइ ॼणू मदरसे जे दर दीवार मां जा बि रोअण जो आवाज़ पियो अचे त अॼु उहे ॿोलण वारा पखी अलाए काॾे उॾामी हलिया विया। ओ मिठड़नि मारुनि जा वलर वही विया। हिक ॿिए पुठियां सफ़र हली विया। ओ मिठड़नि मारुनि जा वलर वही विया। हिक ॿिए पुठियां सफ़र हली विया। अॼु माग उहे वैरान वो यार। ॿिन ॾींहंनि जो तू मेहमान वो यार। ॼाण छॾई हे मकान वो यार। अल्लाह अल्लाह ओ मुंहिंजा पिरी प्यारा। ओ अबो काॾे वियो। उहा जीजल अम्मा काॾे वई। उहे उस्ताद काॾे विया। उहे मिट काॾे विया। माइट काॾे विया। उहे दिल प्यारा दोस्त काॾे हलिया विया। अॼु ॻोल्ह त वीचारा सभु वञी मिट्टी जा महिमान बणिया। ओ पखी परदेसी अड़ादा वेठायूं उड़ाना। करे महल पूरी करे महल पूरी। चुगी वठ के दाना। पखी परदेसी अड़ादा वेठायूं उड़ाना। ओ पखी परदेसी अड़ा सिखे कर उड़न जी वाई छो
विसारियदा वतन ते वरण जी कादे तू जमारू कादे तू जमारू छॾे विया बाणा ओ छॾे विया बाणा पखी परदेसी अड़ादा वेठायूं डाणा अवेलो सवेलो कयूं जने कतारूं वलर मंझ वेई ॾिठाऊं बहारियूं ओ वे हंध खाली उहे हंध खाली ॾिठासूं वथाणा ॾिठासूं वथाणा पखी परदेसी अड़ादा वेठायूं डाणा करे माल पूरी चुगी वेठ के दाणा पखी परदेसी अड़ादा वेठायूं डाणा सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह वल तंजुर नफ्सुम मा कद्दमत लिगद रब तो फरमाए ते ईमान वारो अल्लाह खां डिजो खुदा जो खौफ रखो ऐं नज़र कयो त सुभाणे जे लाइ छा ठाहियो अथव सुभाणे मां मुराद क़यामत जो ॾियारो हां नज़र कयो त सुभाणे जे लाइ छा ठाहियो अथव ओ अदा जेकरे सोभे गोठ मजा मेहड़ तई वनी तब 5 रुपया खीसे में खणी विंदो ही हैदराबाद वनी तब खीसे में खर्च पानी दे ला पैसा खणी विंदो ही पर यार इया त नजर कर त ओखे अणांगे कब्र वारे सफर जे लाइ तो छा ठायो आ ओ मुजादा लाड़काने जो मानू मोटी सके तो हैदराबाद वने शाम जो मोटी सके तो कराची वने मोटी सके तो पर कब्र जो वियो वरी न मोटी आयो उन्हें लंबे सफर जे लाइ छा ठाहियो थई छा तैयार कयो थई ओ सोभे जे गोठ वारा माल कम न ईंदई पुट कम न ईंदई सोन कम न ईंदई बन्नी कम न ईंदई वन्नी कम न ईंदई दौलत कम न ईंदई पर जे कम ईंदई त मदीने वारो साईं कम ईंदो हां मिट त वनी कब्र में उछलाए ईंदई अजीज वनी सामीअ में लटे ईंदई वरी को अंदर जाच लहण भी को न ईंदी पर जे सोड़ी सामी में सार लहंदो त मदीने वारो मीर लहंदो अजीज मूंखे दफन करे विया हलिया त मूं वटि हुजूर ईंदो हुनने लताड़े फिटी कयो हिन ज़िमो खयो आ ज़रूर ईंदो अजीज मूंखे दफन करे विया हलिया त मूं वटि हुजूर ईंदो ओ मुझा पिरी प्यारा वो उन सोने के राजी कर उन महबूब के राजी करण वारी वाट इया थई जो दुरूद घणो पढ़ सलात पढ़ सोने जी सुन्नत अमल कर दीन जो इल्म हासिल कर ऐं बच्चन के भी दीन जो इल्म पढ़ाए तुझा बच्चा कुरान जा हाफिज थियन तुझा बच्चा दीन जा आलिम थियन त मदीने वारो मीर भी राजी त रब जी ज़ात भी राजी हाँ ओ मुझा पिरी प्यारा साईं फरमाइता कुन फि दुनिया
दुनिया में आलिम बणजी वन औ मुतअल्लिमा जे आलिम न थियो ही त पो आलिमन जो शागिर्द वनी थी औ मुस्तमिया पर जे शागिर्द न थियो ही त उन जे मजलिस में कदे कदे वनी वेंदो कर आलिमन जो गालियों वनी बुधंदो कर आलिमन जी ज़ियारत वनी कंदो कर आलिमन जी कचहरी में वनी वेंदो कर भला जे इए भी न थो करे सगी पो उन जो दुश्मन न थ जाए आलिमन जो गिला खोर न थ जाए आलिमन जी गिला न कजाए आलिमन जी बदगोई न कजाए जेकरे इए कई त पो तू हलाक बर्बाद थी वेंदे हाँ या आलिम थी या आलिमन जो शागिर्द थी या आलिमन जी कचहरी में वनी वे भला ये न थो करी तो पो आलिमन सा दुश्मनी न रख जाए दिल में कुदूरत कीनो न रख जाए आलिमन जे ला सीनो पंजो साफ रख जाए चो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह करे वठ जे की करणो थई वरी वापस न वरणो थई करे वठ जे की करणो थई वरी वापस न वरणो थई हिसाब किताब थियणो थई हिसाब किताब थियणो थई सब साव ॾियणो पुट ज़रे ज़रे जो हिसाब थींदो घड़ी घड़ी जो हिसाब थींदो हाँ किथे वक्त गुजारी केड़न कमन में जिंदगी गुजारी घड़ी घड़ी जी पुछा थी हाँ ये छा थो कंदो वधी रात नी गुनाहन में रात नी बेफरमानियन में अल्लाह जी जात के नाराज कंदो वधी हज़रत मौला अली शेर खुदा फरमाए त अजबा हीणे जी जो ॾाढे जी बेफरमानी तो करे अबा गाल समझण जी है न अजबा हीणे जी जेको ॾाढे जी बेफरमानी तो करे हाँ बानो हीणो आ न बानो आजिज़ आ न रब अहकमुल हाकिमीन बादशाह जो बादशाह हाँ असी आज बाना थी करे पंजे रब जी बेफरमानी सीनो ताणियों बीठो माने न पढ़ंदुसि निमाज़ अरे बा निमाज़ पढ़ला जो फर्दा बा मुल्ला वनी पढ़न हैफ हुजे तुझे हालत हैफ हुजे तुझे ने सोच ही समझ ही तुझे अकुल थी ओ मुजादा भला जेकरे इबादत न पुगी आ त इए चवन त मां डोही आया खाती त पाण के समझ न हाँ जेकरे पिछे मानी अंदर में हुजे पंज पाण के घटिया समझे इहा भी इबादत थी इबादत न कई थी त इए चवे दादा मूं कुछ न कयो मां गदलो आया मां गुनहगार आया या न्याज़मंदी पैदा थे या न्याज़मंदी भी गुनाहन के मेटे छड़ी ओ मेरे सारी गुनाहन में विन्याय में या रसूल अल्लाह ओ मेरे सारी गुनाहन में विन्याय में या रसूल अल्लाह करे सौदो कसे कच जो विहाय में या रसूल अल्लाह मेरे सारी गुनाहन में विन्याय में या रसूल अल्लाह वही जानी आई पीरी तभी लजकान का पे वही जानी
वारे विख के अनागते वधायुम या रसूल अल्लाह। हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रिवायत फरमाए, नाम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अला हसीरिन फकाम फकद अफर अला जसदिही, मुझा सोना हबीब तड्डे ते सुता है। कुर्बान या रसूल अल्लाह, तड्डे जे मथा महबूब आरामी थिया आहिनि। फकाम उथिया, फकद असर अला जसदे, मुझे सोने महबूब जे पाक बदन जे मथा तड्डे जा निशान ठही पिया। फकाल इब्न मसऊद या रसूल अल्लाह लो अमरतना अन नबसुत लक व नअमल, या रसूल अल्लाह असां के हुक्म दियो हां तां जे ला बिस्तरो विछायूं हां, महबूब तां जे ला आराम जे लाए बिस्तरो लगायूं हां। साईं फरमाइन था, यब्न मसूद यब्न मसूद माली वलद दुनिया इल्ला कराकिबिन इस्तज़ल्ल तहत शजरति सुम्म राह व तरका। ए इब्ने मसूद, दुनिया सा मुझो केड़ो वास्तो, मां मोहम्मद करीम दुनिया में इए पढ़दी आयो आया जे को मुसाफिर वाट वींदड़ के वण जेठा पघर सुकाए वरी अगते हलियो वींदो हुआ। जे मुसाफिर वण जे हेठा पघर सुकाए वरी अगते हलियो वींदो आहे, मां दुनिया में इए आयो। अदा हे उहो सुहिणो आहे जंहिंजे लाइ सॼी काइनात रब ठाही। हाँ, हे उहो महबूब आहे जेको बाइसे तख़लीक़ काइनात आहे। उहो महबूब उम्मत के सबक पियो सेखारे त दुनिया में पाण खे हीअं समझंदा कयो। हाँ, ही दुनिया मुसाफिर खानो आहे न, जे पुल हूंदी आहे न, तव्हांजो ही रईस केनाल आहे, कहिड़ो कहिड़ो वाह, हाँ दादू केनाल पुल ठही पई आहे। हाणे न पुल ते को घर ठाहे वेहे वाट सां जेको लंघंदो चवंदा भाई चरियो थियो ईंदा, पुल ते घर ठाहिबो आहे छा? को सियाणो चवंदुसि हाँ पुल त टपी गुज़रण जी जाइ हूंदी आहे न, उते घर न ठाहिबो आहे। दोस्तो ही दुनिया बि बसि ईअं गुज़रण जी जाइ, ही दुनिया लॾ परां लॻी आहे। हिकिड़ा आया हलिया विया, उहे आया विया, उहे विया ॿिया आया, उहे विया वरी टिया आया। ईअं मुंहिंजा दोस्त या काफ़िला हलन था पिया, कंहिंखे 50 साल, कंहिंखे 30 साल, कंहिंखे 40 साल, कंहिंखे 60 साल, बसि इहे वक़्त इंसान पूरा कंदो ऐं हल्को हलंदो वञे थो पियो। मुंहिंजा प्री प्यारा, त असांजो नंबर विॼाइण अचण वारो, ख़ुदा जे हाज़िरी में पेश थियण वारा आहियूं। अमल सालिह कयो, महबूब खे राज़ी करण वारी वाट वठो, महबूब जी सुन्नत ऐं शरीयत, महबूब जी सुन्नत ऐं शरीयत वारी वाट वठो। यदो पुछे तो या अली मदद चवण जायज़ आहे या न? चओ सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह। इश्क मंझा चओ अली अली, इएं खणी चओ इश्क मंझा चओ या अली या अली। साईं कंदो सभु भली भली, अज ताज़ो रिसालो पढ़ियो अथमि हज़रत अल्लामा मौलाना साईं ताज मोहम्मद आरी जनवारा, सब जो रहमतुल्लाह अलैह। साईं ताज मोहम्मद आरी जनवारा जेकी हिन वक्त में जेतिरा बि आलिम आहिनि तक़रीबन सभिनी आलिमनि जा उस्ताद आहिनि, समझो था। मौलाना ताज मोहम्मद जो शागिर्द हुयो हजरत अल्लामा मौलाना अब्दुल समद मेतलो, जेको जामिया राशिदिया में पढ़ायो। मुफ्ती मोहम्मद रहीम जामिया राशिदिया वारा, मुफ्ती अब्दुल रहीम मुनाज़िर इस्लाम, साईं मुफ्ती अब्दुल रहमान ठट्टे वारा, ये सब उनजा शागिर्द आहिनि। माना इन्हनि सभिनी आलिमनि जो उस्ताद हुयो साईं ताज मोहम्मद, मां ॾाढा उस्ताद। हाँ उहे साईं गुलाम उमर सोने जतोई वारा रहमतुल्लाह अलैह, उन्हनि जा शागिर्द हुया। उन्हनि जो रिसालो आहे नूरुल बसर। अॼु मां गाॾी में आयसि पियो पढ़ंदो, कलमी रिसालो पढ़ंदो पियो अचां, साईं इन ॻाल्हि ते बहस लिखियो आहे त या रसूल अल्लाह चवण जाइज़ आहे या न, या अली मदद चवण जाइज़ आहे या न।
मज़े की गाल बुधायाव तो उन रिसाले नूरुल बसर जे मथा तस्दीक जन कई आ हज़रत किबला सिंह मशहूरी साहब फरमायो आ ये मसला जेकी मौलाना ताज मोहम्मद लिखिया मां इन्हनि सां हरफ बरफ मुत्तफ़िक़ आहियां। साईं जेकी पीर गुलाम मुजद्दिद सरहंदी उन्हनि उन रिसाले ते लिखियो आहे इन्हनि मसालनि सां मां भी मुत्तफ़िक़ आहियां। साईं मौलाना गुलाम मोहम्मद सोने जतोई वारा उन्हनि उन जी तस्दीक कई आहे त मां भी इन मसले ते तव्हां सां मुत्तफ़िक़ आहियां। साईं किबला हसन जान सरहंदी रहमतुल्लाह अलैह उन्हनि भी उन रिसाले जी तस्दीक कई आहे त मां भी चवां थो इहे मसाला जेकी मौलाना ताज मोहम्मद लिखिया आहिनि सभु सही। जय्यद आलिम मशाइख उन्हनि जी तस्हीह थियल आहे उन रिसाले जे मथां। उन रिसाले में हज़रत अल्लामा ताज मोहम्मद साईं जेको लिखियो ये 8 जय्यद आलिम मां तो चवां त इन्हनि 8 ऐं इन 9 आलिमनि खे जे गॾु कजे त हींअर सॼी सिंध तक़रीबन उन्हनि जा शागिर्द आहिनि। इएं चइजे त सॼी सिंध जे आलिमनि जी हिकिड़ी गॾियल फतवा आहे त बि शक न थींदो। बल्कि इहो असांजे अहले सुन्नत जे जमी अहले सुन्नत जो अकीदो ऐं नज़रियो आहे। असांजो ईमान आहे त फाइल हकीकी अल्लाह आहे। ताक़त कुव्वत कुदरत रब जी आहे। ताक़त अल्लाह जी आहे, कुव्वत रब जी आहे। वलियन के नबीयन के सिद्दीकन के शहीदन के डॉक्टरन के हकीमन के तबीबन के दवाउन के सभिनी के कुव्वत ॾियण वारो अल्लाह आहे। हाँ जब बीमार थींदो डॉक्टर दे विंदो या कोन विंदो, दवा खाइंदो या कोन खाइंदो, पोइ ये चुप करे वेहे अल्लाह पाणे शिफा दी। गाल समझो था न, पेट में सूर पे फटके पियो अदा मां दवा न गैरुल्लाह को चो डॉक्टर गैरुल्लाह डॉक्टर दे चो या पाणे अल्लाह शिफा दी। ॾिस त फटकी मरे थो या कोन थो पए। हां फटकी दम परवाज़ थी वी तो हलियो। हाँ पो भजंदो अदा वारो कयो डॉक्टर के वठी जो का सुई हणे का इंजेक्शन। अरे पो तू मुंह वहेदा ही खुदा के सद न पो डॉक्टर के छो तो सदी। हाँ वदा शिफा रब दींदो आ, कुवत रब जी हुंदी आ, पर रब जी कुवत डॉक्टर जे हथों ज़ाहिर थींदी आ। शिफा रब दींदो आ, पर शिफा जो मजहर दवा बणजंदी आ। हाँ ओ मुजादा जेकने दवा खाधई त दवा फायदो न ॾिनो आ, फायदो रब ॾिनो आ। के फायदो ॾिनो? फायदो रब ॾिनो, पर दवा उन फायदे जो वसीलो ऐं ज़रियो बणी। ॻाल्हि सम्झो? हाँ मुंहिंजा पिरी प्यारा पो जेकॾहिं कंहिं वलीअ खे सॾे थो या रसूल अल्लाह चवे थो या अली मदद चवे थो त इहा मदद बि असुल अल्लाह जी। समझो था? अल्लाह जी मदद हुंदी आ। अल्लाह जी कुवत सोने अली जे हथन तो ज़ाहिर थींदी आ। अल्लाह जी कुवत मिठे मोहम्मद करीम जे पाक कुदरत वारी उहा कुवत मुझे सोने हबीब जे पाक हथन जे ज़रिए ज़ाहिर थींदी आ। हाँ कलंदर पुट न ॾींदो आ, पुट रब ॾींदो आ। पर कलंदर जे दर ते दुआ घुरी तो न तो सोना रब करीम ए मुझा मौला ए मुझा रब हिन सोने कलंदर जे सदके हिन वली सगोरी जी दरबार में आयो आहियां, मूंखे पुटड़ो दे। रब फरमाइंदो मुझे वली जे दर ते आयो ही तुझो सवाल रद्द न कंदुसि, वञ पुट ॾियाई। हाँ पुट रब ॾींदो आ, पर उन जे लाइ वसीलो ज़रियो उहे दुआऊं ऐं निगाहूं ऐं शफ़क़तूं अल्लाह जे वलीअनि जूं कार फरमा थींदियूं। हाँ मौलाना ताज मोहम्मद रहमतुल्लाह अलैह लिखन था त जेकॾहिं को माण्हू ईअं चवे त इहा कुवत कुदरत ज़ाती नबी जी या वली जी या अली जी ज़ाती कुवत आहे, इहो मुशरिक आहे, इहो शिरक आहे। उन जी ज़ाती कुवत न आहे, कुवत रब जी आहे, अता रब जी आहे, सखा रब जी आहे, वली वसीलो ऐं ज़रियो हूंदो आहे। ॻाल्हि सम्झव? ॻाल्हि सम्झव? हाँ अल्हम्दुलिल्लाह असांजो अक़ीदो उहो आहे जेको मदीने वारे साईं सेखारियो। हिकिड़ो आयो अखियुनि खां वॾो हुजे, अखियुनि खां उज़र वारो हुजे, मुंहिंजे सोने हबीब वटि आयो। सुनन इब्न माजा में हदीस आहे,
मुस्नद अहमद बिन हंबल में यादी था। मज़े की गाल है तो इब्न तैमिया जो नजदियुन जो चंगो मुड़सा अहले हदीसन जो चंगो मुड़सा उन्हें भी इन हदीस की सनद ते कलाम कंदे पछाड़ी फैसलो ॾिनो आहे त ये हदीस सहीहुल इस्नाद आहे, यानी हिन हदीस जी सनद सही सनद आहे। हाँ हिकड़ो वरीरुल बसर अखियुन का उज़र वारो महबूबन वटि आयो, सोना अखियुन का वडड़ो आया, महबूब का दुआ फरमायो मुखे अखियूं थियन। साईं फरमायो जे सब्र करी तो तोखे जन्नत मिलंदी। या रिवायत मुख्तलिफ अल्फाजन से आई है। हिकड़ी रिवायत में साईं फरमायो तुझे ला मां दुआ घुरा तोखे अखियूं मिलन या सब्र कर जन्नत मिले। अर्ज कई जन्नत भी दी अखियूं भी तुझे के केड़ी देर। बी रिवायत में आज साईं करीमन फरमाया तो मां दुआ घुरा या तोखे दुआ सिखाया। वो साईं फरमायस तो वन हितो उठ वन वनी वुजू कर ठाहे सुनी तरह से वुजू कर, वुजू करे ऐं पो हिय दुआ घुर अल्लाहुम्मा इन्नी अस्अलुका व अतवज्जहु इलैका बिनबिय्यिका मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबियुर रहमा या मुहम्मद तवज्जहतु बिका इला रब्बी लितुक़दा ली हाजती। अल्लाहुम्मा इन्नी अस्अलुका या अल्लाह मां तोखूं घुरां थो बिनबिय्यिका तुंहिंजे नबीअ जे वसीले सां। तुझे नबी मिठे मुहम्मद करीम जेको रहमत वारो नबी आहे उन जे वसीले सां तोखों घुरां थो। पोइ वरी हीअं चओ त ए मिठा महबूब मुहम्मद करीम मां तोखों घुरां थो, ख़ुदा जे वास्ते हीअ मुंहिंजी हाजत पूरी करे ॾे। अब ॻाल्हि सम्झो हाणे इन में ॿ टे मसाला हल थिया। अल्लाह खां घुरे हुज़ूर जो वसीलो वठी घुरे त बि जाइज़ आहे, पर जे ख़ुदि हुज़ूर खे चवे त या रसूल अल्लाह हुजूर तौहीद सिखारण आया या शिरक सिखारण आया? जवाब दियो, जवाब दियो। हुजूर पान फरमाइन था तू अखियुन को वड्डो आई तू ये चो या मुहम्मद ए मुझा महबूब मां तोड़े मुतवज्जे थियो आया मुझो अखियूं रोशन थियन। पो असाबी हजरत उस्मान बिन हुनैफ तो चवे जेको रावी है ने हदीस जो त असां अञा वेठा ही हुयासीं महबूबन जी कचहरी में तो वो माण्हू आयो त बई अखियूं रोशन हुयसि। हाँ पो जेकरे मदीने वारे साईं पंजे उम्मती के या रसूल अल्लाह चवण सेखारियो पो असां या अली भी चवंदासीं या मुहम्मद या नबी अल्लाह या रसूल अल्लाह भी चवंदासीं। हाँ कंहिंजो वुज़ू भजे कंहिंजो ईमान टुटे पियो टुटेस, समझो था। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह यतीमन यार तू या हबीब अल्लाह अड़न आधार तू। हाणे अचे थकायो 12 भी थिया आहिनि। सद मदीने में सिखो हिन जमायत खे मिठा सद मदीने में सिखो हिन जमायत खे मिठा वस तुझे जंहिंखे सदी सरदार तू या रसूल अल्लाह यतीमन यार तू या रसूल अल्लाह यतीमन यार तू या हबीब अल्लाह अड़न आधार तू। हाँ वो मुझा पिरी प्यारा रब करीम शल मदीने वारे साईं जी सच्ची मोहब्बत इश्क दे हबीबन करीमन जे दर जी गुलामी दे महबूबन जे दीन वारे इल्म हासिल करण जी तौफीक दे। आखिरी गुजारिश या कंदुस तो पंहिंजे बच्चन के दीन जो इल्म पढ़ायो, पंहिंजे बच्चन के दीन जो इल्म पढ़ायो।
ऐं दीनी मदरसन जी ख़िदमत कयो। अल्लाह साईं जो लखें किरोड़े रहमतूं हुजनि हज़रत साईं सुहिणे करीम बख्श रहमतुल्लाह अलैह जे मज़ार अनवर जे मथां, जन जी शम रोशन आहे ऐं इंशाअल्लाह क़यामत ताईं रोशन रहंदी। साईं जे साहबजादन खे बि जस हुजे जन हेॾी मेहनत करे ही महफ़िल सजाई आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह उन्हनि जी मेहनत ऐं कावश ऐं तगोदो रहंदी ऐं तव्हांजो ताउन रहंदो त साईं करीम बख्श रहमतुल्लाह अलैह जी मशीन जारी ऐं सारी रहंदी इंशाअल्लाह। अल्लाह ताला जल्ल शानहू साईं जे साहबजादन जे उम्र में, इल्म में, अमल में, फैज़ में मज़ीद बरकतूं अता फरमाए। अहले सुन्नत जा उलमा ऐं मदारिस जेकी दीन जी ख़िदमत करे रहिया आहिनि, रब उन्हनि जी मदद फरमाए। ऐं जेकी अहले सुन्नत जा मशाइख दीन जी ख़िदमत करे रहिया आहिनि, रब से उन्हनि खे बि शाद ऐं आबाद करे। हज़रत क़िबला साईं कंबर वारनि खे रब से शाद आबाद करे। उन्हनि जी तबियत मुबारक खे रब सेहत ऐं सलामत अता फरमाए ऐं महबूबन करीमन जे सदके हुज़ूर जी सारी उम्मत ते रब करीम बाज ऐं लुत्फ़ फरमाए। आख़िर में हिकु भेरो अलहम्द 11 भेरा कुल हुवल्लाह शरीफ़ पढ़ो त हज़रत साईं करीम बख्श रहमतुल्लाह अलैह जन जे रूह मुबारक खे ईसाले सवाब कंदासीं। ईसाले सवाब छा थींदो आहे? तव्हां क़ुरान शरीफ़ पढ़ियो न, कुल पढ़ियो। हाणे इहा शइ जेका तव्हां पढ़ी इन जो अज्र ऐं सवाब तव्हां वटि आहे। क़ुरान शरीफ़ जेको पढ़े थो न, जेको अलिफ लाम मीम, अलफ जूं 10 नेकियूं, लाम जूं 10 नेकियूं, मीम जूं 10 नेकियूं, अलिफ लाम मीम चवण सां 30 नेकियुनि जो सवाब। हाणे इहो सवाब तव्हां वटि मौजूदु आहे, इहा तव्हांजी मिल्कियत आहे, तव्हांजी शइ आहे। जेकॾहिं तव्हां पंहिंजे लाइ रखो, आख़िरत में तव्हांखे अजुर मिलंदो, सम्झो था। पर जेकॾहिं तव्हां चओ था या अल्लाह इहो सवाब जेको मूं ही तिलावत कई आहे, इन जो सवाब फलाणे जे रूह खे पहुचा, बस तव्हां रुगे अल्लाह खे अर्ज़ कयो था, रब जा नूरानी मलाइक नूर जे तबक में विझी इहो अजुर खणी उन मज़ार ताईं पहुचाए। भली खणी 1000 मैल परे हुजे न, बस हितों तू दुआ घुरी तो मुंहिंजा मौला हिन तिलावत जो सवाब फलाणे जे रूह खे पहुचाए, ये मलाइक खणी इहो अजुर उते वञी पहुचाए। ऐं उन्हनि जो पावर ख़बर थी केतिरो आहे? हेॾो लफ़्ज़ निकिरनि था, होॾे हुते सवाब पहुची थो वञे, देर कोन थी थी। जीअं मां तव्हांखे पहिरीं मिसाल ॾिनो हो मेड़ में मोबाइल फोन जो, मोबाइल मैसेज जो, जे मोबाइल में मैसेज लिखी तव्हां सेंड कंदा आहियो त बस हिकिड़े लम्हे में उहो मैसेज तव्हांजो हितो निकिरंदो, जहिड़ी मोबाइल जे सेट ते मोकिलियो उते वञी ठका कर पहुचे थो या कोन थो पहुचे। हाणे इहे लफ़्ज़ तव्हां हिन ते लिखिया न, उहे लफ़्ज़ हिते बीठा बि आहिनि तव्हांजे